नाज़रीन, कंदकोट भरसा ए सेक्शन थाने जी हद में हथियारबंदन जी फायरिंग में नौजवान कत्ल थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे फरहान अली मलिक। जी फरहान अली, छा तफ़सील आहिनि? मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदकोट जे ए सेक्शन थाणे जी हद सब्जी मंडी अंदरि नामालूम हथियारबंदनि पारां हथियारनि समेत दाख़िल थी सब्जी मंडी में बीठल मार बिरादरी जे नौजवान दिलमुराद मार खे सिधियूं गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। वाक़े वारे हंधि पुलिस न पहुती। वारसनि पंहिंजी मदद पाण त लाश सिविल अस्पताल कंदकोट मुंतक़िल करे छॾियो। ॿुधायो पियो वञे त मार ऐं सब्जी बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार तां हीउ वाक़ियो पेश आयो आहे। ॿिन्ही धुरियुनि जा तक़रीबन हिन वक़्त ताईं 6 माण्हू जेके आहिनि क़तल थी चुका आहिनि। वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। इतला मिलण ते घर में कोहराम मतल आहे। फायरिंग सबबि सब्जी मंडी में बीठल माण्हुनि में बाहि पइजी वई। ॿिए पासे हथियारबंदनि जेको आहे सो नौजवान खे क़तल करण बैदि सोशल मीडिया ते पंहिंजा जेके वीडियो आहिनि उहे शो करे छॾिया आहिनि, जंहिंमें हू चवनि था त असीं जेको आहे मार बिरादरी जे माण्हू खे मारियो आहे। सरेआम पुलिस पिकेटनि अॻियां असीं गुज़री रहिया आहियूं, पर पुलिस हिते जेको आहे सो मौजूदु न आहे। जी।